बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक देगिड़ीअ में ॾुधु विझी उन में असां थोरी हेड मिलाईंदासूं। पोइ थोरो बेसण हिकु हिकु चमचो करे आहिस्ते आहिस्ते ॾुध में असां बेसण मिलाईंदासूं, तक़रीबन 3-4 चमचा बेसण जा। पोइ इन बेसण मिलियल ॾुध खे असां चुल्हि ते रखे गरम कंदासूं। ॿिए पासे हिकु वटड़ीअ में बेसण खणी उन में जाण, थोरो लूणु ऐं पीठल ॻाढ़ा मिर्च विझी पाणी विझी हिकु असां बेसण जो घोल तयारु कंदासूं, जंहिंजा असां पकोड़ा ठाहे सघूं। बेसण पियल ॾुधु असांजो टहिके पियो, उनखे हल्की बाहि ते छॾींदासूं, पर विच विच में आहिस्ते आहिस्ते हिलाईंदा रहंदासूं। हिकु फ्राई पैन में तेल विझी जेको असां पतड़ो बेसण ठाहियो आहे उन जूं पकोड़ियूं तरींदासूं। जॾहिं पकोड़ियूं हिकु पासे गोल्डन थी वञनि त उथलाए ॿिए पासे पचाईंदासूं ऐं लाहे सभु पकोड़ियूं हिकु प्लेट में रखे पासे ते कंदासूं। पोइ जेको तेल बचियल आहे पकोड़नि वारो उन में विझंदासूं हिकु बसरु, सन्हड़ो स्लाइस मतिलबु डिघो कटियल। जेसिताईं बसरु फ्राई थिए असां जेको बेसण जी ॾुधु ठाहियो हो कढ़ी, उन में लूणु मिलाईंदासूं ऐं जेके पकोड़ा बेसण जा तरे रखिया आहिनि उहे उन में मिलाए हल्की बाहि ते ॻरण लाइ छॾींदासूं त जीअं बेसण जूं पकोड़ियूं चङी तरह ॾुध में ॻरी वञनि। जॾहिं बसरु असांजो गोल्डन थी वञे हल्को त उन में ॻाढ़ा मिर्च, हेड, अछो जीरो, कलौंजी मतिलबु बसरीअ जो ॿिजु ऐं हिकु साओ मिर्च विझी तड़को तयारु कंदासूं। पोइ उहो तड़को असां पंहिंजी ठहियल कढ़ीअ जे मथां विझंदासूं, पकोड़नि जी कढ़ीअ जे मथां। तयारु आहे असांजी बेसण जी कढ़ी, मज़ेदार ऐं टेस्टी, ज़बरदस्तु।